ॻोल्हियां ॻोल्हियां मन लहां। नाज़रीन, मां आहियां मुनवर मल्ला। अॼोके प्रोग्राम ॻोल्हियां ॻोल्हियां मन लहां मूंसां गॾु अॼु हिन हाट सीट ते आहिनि नादिर हुसैन मल्ला साहब ऐं सलीमुल्लाह मल्ला साहब। नाज़रीन, अॼु बि मूं वटि हिकु शख़्सियत जो प्रोफाइल मफ़सिल आहे जंहिंखे ॻोल्हण लाइ मुंहिंजा दोस्त कोशिश कंदा। ॾिसजे त केसि ताईं हू कामयाबी हासिल कनि था। जी साईं। शख़्सियत मर्द? जी न। ज़िंदा? जी न। उनजो जेको तालिक़ आहे मीर बुख़ार डिवीज़न? जी न। हैदराबाद डिवीज़न? हैदराबाद न आहे। कराची डिवीज़न सां? जी, कराची डिवीज़न। अच्छा, उनजो तालिक़ जेको आहे उहो फ़नून लतीफ़ा सां तालिक़ आहे? जी न। जी। सियासी शख़्सियत? जी। माना वजह शोहरत हुनजी सियासत आहे? जी, वजह शोहरत। अच्छा, वजह शोहरत हुनजो ॿियूं बि आहिनि, बहरहाल मेन जेको आहे। हुनजी वफ़ात खे 10 साल खां मथे जो अर्सो? जी, 10 साल खां मथे जो। हुनजो तारीख़ पीपल्स पार्टी सां? जी बि। हुनजो जेको मौत थियो हुयो तबई मौत थियो हुयो? जी, तबई मौत। छा हुनजी वफ़ात खे 20 साल खां मथे जो अर्सो आहे? 20 साल खां मथे। सियासत खां अलावा उहा सोशल वर्कर बि आहे? जी। माना ॿी जेका आहे वजह शोहरत उहा माना समाजी हवाले सां जाती सुञाती? जी, कंहिं हद ताईं। कंहिं हद ताईं। 13 साल थी चुका आहिनि। वास्तो मुस्लिम लीग सां बि रहियो आहे? जी, मुस्लिम लीग सां। वक़्त में संदि वफ़ात जेका थी हुन वक़्त में वास्तो मुस्लिम लीग सां ई हुयो? जी न। मुस्लिम लीग सां रहियो आहे माना वास्तो? जी, वास्तो रहियो आहे। हूअ जेका आहे साबिक़ जेको प्राइम मिनिस्टर हुयो? जी जी। उनजी घरवारी? प्राइम मिनिस्टर घणा ई थी गुज़रिया, तव्हांखे ख़बर न कहिड़े पासे शहर आहे। कहिड़ो कहिड़ो बि न, तव्हां जेका ॻाल्हि कयो था, बहरहाल कंहिं हद ताईं मां त इहा ॻाल्हि मञा थो त हुनजो मुड़ुसु वज़ीर आज़म रही चुको आहे। हुनजो जेको मुड़ुसु हुयो हुनजो मर्डर थियो हुयो? जी।
असां नालो पंहिंजा करणु चाहियूं था। जी जी ना तो फिर जेका हुआ जेका शख्सियत हुई उहा मैडम राना लियाकत अली खान। बिल्कुल सही, बिल्कुल सही आहे। बेगम राना लियाकत अली खान। बेगम राना लियाकत अली खान जो जन्म इंडिया में थियो 13 फरवरी 1905। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब हिनखे गवर्नर मुक़ररु कयो हुयो। उहा पाकिस्तान जी पहिरीं ख़ातून अव्वल रही, छाकाणि जो लियाकत अली खान पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म हुया ऐं हीअ हुनजी मिसिस हुई। हिन सोशल वर्क जे हवाले सां जेको तव्हांजो सुवालु हुयो उन हवाले सां इहो ॿुधाईंदो रहंदो बेगम राना लियाकत अली खान पहिरियों दफ़ो पाकिस्तान में अपोआ जे नाले सां जेको ऑल पाकिस्तान वुमेन एसोसिएशन उनजो बुनियादु रखियो हो। वक़्तु साथ कोन थो ॾिए, अॼोके प्रोग्राम ॻोल्हियां मन लाहां में इजाज़त वठंदुसि। मनोहर मल्हाह खे ॾींदा ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। सदाईं साफ़ सलामत। अल्लाह हाफ़िज़।